किडनीज़ में नेफ्रॉन्स जो हूंदा आहिनि। नेफ्रॉन्स जेके हूंदा आहिनि मिलियंस जे तइदाद में हूंदा आहिनि। नेफ्रॉन्स जो कमु हूंदो आहे फिल्ट्रेट कराइणु, रीएब्ज़ॉर्बेशन कराइणु ऐं ट्रेबुलर सिक्रेशन। फिल्ट्रेट मीन्स माना जेके बि असां ग्लोमेरुलस मां प्रेशर जे थ्रू जेके बि असांजे बॉयमिन्स स्पेस में जेके बि शयूं अचनि थियूं उन में कुझु साल्ट थी विया, कुझु ग्लूकोज थी वियो, कुझु अमाइनो एसिड थी विया, कुझु यूरिया, कुझु यूरिक एसिड, जेके मादा अचनि था उहे फिल्ट्रेट सॾाईंदा, उहे थी वेंदा फिल्ट्रेट। पोइ वरी हाणे इन में कुझु असांजो ख़राबु शयूं बि आहिनि। ग्लूकोज असांजे कम जो आहे, ज़ाहिर आहे उहो असांजे बॉडीअ खे खपे। पोइ वरी हेठि अची रीएब्ज़ॉर्ब कराईंदो आहे ग्लूकोज ऐं कुझु साल्ट, कुझु वाटर रीएब्ज़ॉर्ब कराए वरी पोइ टेबुलर सिक्रेशन में ईंदो आहे। टेबुलर सिक्रेशन मां वरी यूरिन कलेक्टिंग डक्ट में जमा थींदो आहे। कलेक्टिंग डक्ट मां वरी पेल्वस हूंदी आहे जॻह, पेल्वस यूरेटर नालीअ सां जुड़ियल हूंदी आहे। पोइ वरी यूरेटर मां वरी यूरिनरी ब्लेडर में ड्रॉप्स जी सूरत में कंटिन्यूअसली यूरिन जमा थींदो आहे। पोइ वरी हिते स्फेनिटर मसल हूंदो आहे, उन ते प्रेशर पवंदो आहे, असां नर्वस असांजे मैसेज ईंदो आहे। पोइ वरी असां यूरेथ्रा जे ज़रिए यूरिन मुंहिंजो नालो सैफुल्ला बनी है, मुंहिंजे पार्टनर जो नालो आहे सजाद अहमद अली। अॼु जो असांजो टॉपिक आहे RNA। मुंहिंजे उस्ताद जो नालो आहे सर अब्दुल रहमान गांचो ऐं कॉलेज जो नालो गवर्नमेंट डिग्री कॉलेज दौलत। RNA जो जो मेन फंक्शन आहे उनजे बारे में मुंहिंजो दोस्त सजाद अली तव्हांखे ॿुधाए। RNA is the short form of ribonucleic acid. It is main function. It is present in all living cell. मतलब ये जगह मौजूद होता है, living cell में मौजूद होता है। It is main function is message carrying from DNA to ribosome for the synthesis of protein. इनके सब काम पे नाम फ्रेट रिच मैसेंजर 1978 में डिस्कवर कयो और हम बस सेल में डिस्कवर कयो। इनके मैक्रोमोलेक्यूल चाहिए है, ठीक है। when two or more simple molecules combine each other that is called a macromolecule। macromolecule न्यूक्लियोटाइड या ट्रिपेन एंड पार्टसाइन फास्फोरकेट शुगर नाइट्रोजनस शुगर जो होता है RNA में राइबो शुगर जो होता है, DNA में होता है पेंटोज शुगर जो होता है। जो फार्मूला है शुगर जो C5H10O5 होता है। नाइट्रोजनस में असांजी जगह RNA होता है वो सिंगल स्ट्रैंड होती है। वधिक आगे नाइट्रोजनस बेस आहे त नाइट्रोजनस बेस जा ॿ टाइप आहिनि, प्यूरिन ऐं प्यूरामिड। उन खां पोइ प्यूरिन जा ॿ टाइप आहिनि, एडिनाइन ऐं ग्वाइनाइन ऐं प्यूरामिडिन, साइटोसाइन ऐं यूरासिल। देयर आर थ्री टाइप्स ऑफ RNA, मैसेंजर RNA, ट्रांसफर ऑफ RNA, राइबोसोमल RNA। जेको मैसेंजर RNA जो कमु हूंदो आहे जॾहिं DNA खां मैसेज खणी वेंदो आहे राइबोसोम ताईं त उहो मैसेंजर RNA जे थ्रू वेंदो आहे। उन खां पोइ ट्रांसफर ऑफ RNA जो कमु इहो आहे त सेल जे अंदरि साइटोप्लाज़म में मौजूदु अमाइनो एसिड करे ऐं राइबोसोम ताईं पहुचाईंदो आहे। ऐं जेको राइबोसोम जो कमु हूंदो आहे उहो टू द प्रोटीन सिंथेसाइज। उन खां पोइ आहे राइबोसोमल RNA, उहो डायरेक्टली अटैच विथ राइबोसोम। जॾहिं राइबोसोम प्रोटीन सिंथेसाइज करणु शुरू कंदो आहे त उहो उनखे प्रोटीन सिंथेसाइज करे ऐं उन खां पोइ सेल जे जहिड़े पार्ट में ज़रूरत हूंदी उहो उते पहुचाईंदो। ऐं जेका RNA इट इज़ प्रेजेंट इन 90% साइटोप्लाज़म एंड 10%